बार बार तबर्रा ऐं बार बार उन्हनि जे शान में गुस्ताखी या अहले सुन्नत वल जमात के हरगिज़ भी क़बूल नहीं। असां पंहिंजे ज़ाती मसलनि में असां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि में ख़ामोशी इख्तियार करे सघूं था, लेकिन सहाबा इकराम अहले बैत कंहिं बि सहाबी कहिड़े बि दर्जे जो सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ंदड़ सहाबी कंहिं बि सहाबी जे ख़िलाफ़ कोई बि अगरि हरफ चवंदो असां बरमला ज़ाहिर थींदासीं, असां एहतजाज बि कंदासीं ऐं असां अॻिते वधी करे जेकॾहिं कानून पंहिंजी ख़ामोशी ते लाज़िम थींदो जेकॾहिं इंतज़ामिया इन्ही ख़ामोशी जो मुज़ाहिरो कंदी रहंदी त पोइ उन इंतज़ामिया खे हीअ असांजे तरफ़ां पैगाम अहले सुन्नत वल जमात जे तरफ़ां पैगाम इहो आहे त पोइ एहतजाज हे अमुन जी सूरत में न हूंदो, बल्कि एहतजाज हितां निकिरी करे इहो रोड ते थींदो ऐं उते बाक़ाइदा सख़्तु एहतजाज हूंदो। छा सभई साथी इन जे लाइ तयारु आहिनि? सभई साथी इन लाइ तयारु आहिनि? पोइ उते राति थिए, उते ॾींहुं थिए, उते सुबुह थिए, सभु जो सभु उते अचण लाइ तयारु आहियो? त इंतज़ामिया खे असांजे तरफ़ां इहो ई पैगाम आहे त हिन ईंदड़ आचर ताईं इन मसइले खे फौरन हल कयो वञे, न त पोइ आचर जे ॾींहं खां तव्हांखे ऐं इंतज़ामिया खे डिॼणु घुरिजे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह आयो। बिल्कुलु असांजी जेका जदोजहद इहा ई आहे त इनशाअल्लाह असां हर सूरत में एफआईआर कराईंदासूं ऐं गुस्ताखनि खे गिरफ़्तार कराईंदासूं। इन मामले में अल्लामा अब्दुल करीम मदीद साहिब हिते अलहमदुलिल्लाह आयल हुआ ऐं क़ाइदे सिंध अल्लामा साईं सनाला हैदरी साहिब जमीन पिराले में आयल हुआ, जिन जे मुशावरत सां असां हिन धरणे खे एहतजाज में तब्दील कयो आहे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था पिया। इनशाअल्लाह ताला सुभाणे छंछरु आहे, आचर जे ॾींहं ताईं जेकर हीउ मामलो हल न थियो त इनशाअल्लाह वरी असां भरपूर ताक़त सां पिराले पुल ते धरणो हणंदासूं ऐं इनशाअल्लाह हर सूरत में गुस्ताख खे गिरफ़्तार कराईंदासूं। अल्लाह साईं तव्हां सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दुआ ख़ैर कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आमीन।